नाज़रीन, सठ मेल में मेरा टीवी जे न्यूज़ डायरेक्टर रऊफ़ चांडियो के मिलंदड़ मोतमार धमकियन खिलाफ़ सहाफ़ी मरी इतिहाद जे अॻवाननि एहतजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां रिसूं था इज़हार मरी जी ही रिपोर्ट। न्यूज़ रऊफ़ चांडियो जे हैदराबाद में गरीब मासूम ॿारनि जे लाइ प्राइवेट मुफ़्त स्कूल में लखें रुपयनि जी जेका चोरी थी आहे ऐं जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, जॾहिं त मेरा टीवी डायरेक्टर न्यूज़ रऊफ़ चांडियो के धमकियूं पिण मिली रहिया आहिनि। उन हवाले सां सठ मेल में प्रेस क्लब सठ मेल जे सहाफ़ियनि ऐं आल पाकिस्तान मरी इतिहाद जे तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। असां सां गॾु अॻवान मौजूद आहिनि, अचो त साणनि ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। पहिरीं ॻाल्हि त रऊफ़ चांडियो साहब जसल आणे जेको ग़रीब मिसकिन ॿारनि खे मुफ़्त जेको आहे तालीम ॾिए पियो, उन खां अलावा जेको उन्हनि जे कम जे हवाले सां कंहिंखे का तकलीफ़ पहुती आहे उन वञी इहा जेका ग़लति अमल कयो आहे, चोरी कया उन स्कूल मां ऐं अञा ताईं जवाबदार बि गिरफ़्तार न थिया आहिनि। असां पुरज़ोर अपील था कयूं ऐं चिताव था ॾियूं त जल्द जल्द जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में असां जेको एहतजाज आहे सहाफ़ियुनि जो उन जो दाइरो वधायो वेंदो। पहिरीं ॻाल्हि त असां रऊफ़ चांडिया साहब के एप्रिशिएट कयूं था त हुनजो जेको माना हिकिड़ो बहितरीन अमल आहे, हिकिड़ो सोशल वर्क आहे, त उन में माना ग़रीब ऐं यतीम ॿार उन स्कूल में पढ़नि था, उहो स्कूल हलाए रहियो आहे। हाणे इंतिज़ामिया ऐं जेके माण्हू आहिनि उन्हनि खे खपे त हुनखे सपोर्ट कनि। हाणे सपोर्ट जे बजाए अगरि हुनजे स्कूल मां चोरी करायो थो वञे या चोरी थिए थो त इहो इंतिज़ामिया जो फ़र्ज़ु थिए थो त हुन जेके माना चोर आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कनि। लफ़्ज़नि सां मज़म्मत कयूं था रऊफ़ चांडिया जो जेको ही चोरी थियो आहे स्कूल जो, आल पाकिस्तान मरी इतिहाद जे तरफ़ खां डिवीज़न नवाबशाह जो सदर इक़बाल अहमद असां मज़म्मत कयूं था। इंतिज़ामिया खे अपील था कयूं त हिन सां जाइज़ जेको बि आहे हिन चोरनि खे पकड़ियो वञे ऐं हिन जो मसइलो जेको आहे सो हल कयो वञे। जेकी चोरी थी आहे प्राइवेट स्कूल में, असां तमामु सख़्तु लफ़्ज़नि सां मज़ामत कयूं था त उहे चोर अॼु तक छो गिरफ़्तार न थिया आहिनि। हिकिड़ा ग़रीबनि जा ॿार उते पढ़नि था, वरी उन जे स्कूल मां चोरियूं थियनि था। इन असां चऊं था, अपील कयूं था सिंध तमामु सहाफ़ियुनि खे छो धमकियूं था मिलनि, छाजे करे उन्हनि जे मथां एफआईआरूं थियनि था, उन्हनि सां ज़ुल्म था कनि। असां तमामु सख़्तु लफ़्ज़नि मां इहो मज़ामत कयूं था। ऐं एतिरो तइलीम वग़ैरह ॾिए पियो जंहिंमें तक़रीबन 500 ॿार मौजूदु आहिनि उन स्कूल में, उन तइलीम खे तबाह करण लाइ जेको चोरी कयो पियो वञे, असां उनजो पुरज़ोर मज़म्मत पिया कयूं त सहाफ़ी रऊफ़ चांडियो खे मिलंदड़ धमकियूं बंदि कनि ऐं इहो जेको सो जवाबदार धमकियूं ॾियनि था उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार करे उन्हनि खे इबरत जो निशानो बणायो वञे ऐं उनजे स्कूल मां जेका प्राइवेट स्कूल मां चोरी थी आहे उहा बि फौरी तौर वापसि कयो वञे। असां सहाफ़ी बिरादरी सख़्तु मज़म्मत कयूं था ऐं इन मसइले जे ख़िलाफ़ इन जो